नाज़रीन ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिहत खाते पारां नाक़स कारकर्दगी सबब छटे ऐं सिजावल ज़िलनि में एनजीओज़ खां अस्पतालूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिविल अस्पताल छटो समेत छटे ऐं सिजावल ज़िलनि जूं 13 अस्पतालूं मर्फ एनजीओज़ खां वापसि वरितियूं वेंदियूं। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिविल अस्पताल छटो समेत छटे ऐं सिजावल ज़िले जूं 13 अस्पतालूं मर्फ एनजीओज़ खां वापसि वरितियूं वेंदियूं। ॿिन्ही ज़िलनि जे समूरनि अस्पतालुनि जो इंतज़ाम महीने में वापसि वठी सिहत खाते हेठि हलाइण लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे छटो खां केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी इनका अहम फैसलो साम्हूं आयो आहे। सिहत खाते जो सिविल अस्पताल छटो समेत छटे सिजावल ज़िलनि जूं 13 अस्पतालूं, जिन में 4 तालुका अस्पतालूं आहिनि ऐं 8 जेके आहिनि RHCs रूरल हेल्थ सेंटर आहिनि, उहे जेके गुज़िरियल 5 सालनि खां वठी मर्फ एनजीओ जे हवाले हुयूं, उन्हनि खे बाज़ाब्ता तौर ते सिहत खाते पंहिंजे इंतज़ाम में वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छाकाणि जो उन्हनि जो ट्रायल पीरियड 4 सालनि जो मुकमल थियण खां पोइ 1 साल वधीक उन्हनि खे ॾिनो वियो, पर उन्हनि जी कारकर्दगी जेका सवालियात रही ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंक्वायरियूं थींदियूं रहियूं। ताज़ो हिकिड़ी इंक्वायरी जेका रियासत शिदाज़ी जी दरख़्वास्त ते इंक्वायरी थी, जंहिंमें कोन जेको आहे जेके ज़रिया ॿुधाइनि था त जेको कारकर्दगी आहे अवामी शिकायतूं हुयूं, उन्हनि जे ख़िलाफ़ रिपोर्ट ॾिनी वई, जंहिंखां पोइ बाज़ाब्ता तौर ते सिहत खाते जे जेको सूबाई वज़ीर आहे उनजे हिदायतुनि ते सेक्रेटरी को लेटर जारी करे छॾियो आहे ऐं DG हेल्थ जेको हैदराबाद आहे उहो ऐं DHO छटो ऐं सिजावल जा DHO उन्हनि ते मुश्तमिल जेका हिकु कमेटी तश्कील ॾिनी वई आहे, जंहिंमें मर्फ जा 2 अमलदार बि शामिल कया विया आहिनि ऐं उन्हनि खे हिदायतूं ॾिनी वयूं आहिनि। महीने अंदरि उहे जेके उहे रिपोर्ट सबमिट कंदा ऐं उहे जेको समूरो इंतज़ाम आहे उहे जेके उन्हनि खां जेके सिहत खाते जी जेके इमारतूं आहिनि या जेके बि सहूलियतूं आहिनि या ख़ासि तौर ते जेके मेन पावर आहे उन्हनि जी रिपोर्ट सहिड़े मुकमल करे सिहत खाते खे ॾींदा, जंहिंखां पोइ बाज़ाब्ता तौर ते जेके अस्पतालूं जेके आहिनि समूरियूं मर्फ एनजीओ खां वापसि वठी सिहत खाते जे इंतज़ामनि हेठि हलायूं वेंदियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन छटो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी ख़बर शामिल कंदासीं लाड़काणो खां, जिते कोरोना वायरस